नींगरी प्रिया कुमारी जी बाज़ियाबीअ लाइ कराची जे इलाइक़े तीन तलवार वटि लॻल धरणो सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार जी ॻाल्हियुनि खां पोइ ख़तम। मुग़वी प्रिया कुमारी खे तुर्त बाज़ियाब करण जी ख़ातिरी। रात देर सां सिंध जे घरू खाते जे वज़ीर ज़ियाउल हसन लंजार, घरू सेक्रेटरी, कमिश्नर कराची ऐं एडिशनल IG कराची सां गॾु धरणे वारे हंधि पहुची अॻवाननि सां ॻाल्हियूं कयूं। प्रिया कुमारी जी बाज़ियाबी लाइ कोशिशूं जारी आहिनि। जांच जे समूरनि रुखनि ते JIT अॼु मुग़वी नींगरी ऐं जे वारसनि ऐं ॻाल्हियुनि वारी कमेटियुनि खे ब्रीफिंग ॾिनी। जल्द प्रिया कुमारी खे बाज़ियाब करायो वेंदो। ज़ियाउल हसन लंजार जी ख़ातिरी बाद धरणो ख़त्म कयो वियो। सूबाई घरू वज़ीर सहाफ़ियुनि ते तशदुद जो नोटिस वरितो। DIG ॾखण खे जांच जो हुकुम। तशदुद में मुलविस अहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई जी हिदायत। तहरीक इंसाफ़ के मखसूस सीटूं मिलंदियूं। इलेक्शन कमीशन सुप्रीम कोर्ट के फैसले ते अमल करण जो फैसलो करे छॾियो। चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा जी इस्तीफ़ा जो मुतालबो ऐं अदालती फैसले जी गलत तशरीह वारो तासुर रद्द। तर्जमान जो चवणु आहे त सुप्रीम कोर्ट के मखसूस सीटुनि बाबति फैसले ते अमल कयो वेंदो। फैसले जी गलत तशरीह वारो तासुर दुरुस्त नाहे। चीफ इलेक्शन कमिश्नर ऐं मेंबरनि जे इस्तीफ़ा जो मुतालबो दिल जोगो आहे। इलेक्शन कमीशन कंहिं दबाव बिना आईन ऐं कानून तहत कम कंदी रहंदी। इलेक्शन कमीशन PTI जी इंट्रा पार्टी चूंडनि खे दुरुस्त करार न ॾिनो आहे। मुख़्तलिफ़ फोरमनि इंट्रा पार्टी चूंडनि बाबति इलेक्शन कमीशन जो फ़ैसिलो बरक़रार रखियो आहे। जस्टिस रिटायर्ड तारिक मसूद ऐं मज़हर आलम सुप्रीम कोर्ट जा एडॉक जज मुक़रर। सुप्रीम जुडिशियल कमीशन ॿिन्ही जजनि खे 1 साल लाइ एडॉक जज मुक़रर करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। मुस्लिम लीग नून ऐं PP में तहरीक इंसाफ़ ते पाबंदी बाबति पार्टी ऐं पार्लियामेंट में बहस कराइण ते इतफ़ाक़। ॿिन्ही धुरियुनि तरफ़ां आईन ऐं कानून ते अमल यकीनी बणाइण जो फ़ैसिलो। रानीपुर जी पीरानी हवेली में क़त्ल थियल फातिमा फड़ो वारे केस में फ़िरियादी धुर ऐं जवाबदार धुर में ॻुझो ठाह। जवाबदार धुर ऐं फ़िरियादी धुर में 6 करोड़ रुपयनि में मामिलो तय। 2 करोड़ रुपया जवाबदार धुर अदा करे छॾिया। 4 करोड़ बाद में ॾिना वेंदा। ठाह बाद फातिमा फड़ो जे वारसनि जवाबदार धुर जी ज़मानत ते एतिराज़ ख़त्म करे छॾिया। असद शाह, हिना शाह ऐं फयाज़ शाह जी ज़मानत ते एतिराज़ न हुअण जो कसमनामो जमो। नदीम फड़ो जो चवणु आहे त असद शाह जी ज़मानत ते एतिराज़ न करण जो कसमनामो जमो करायो। ॿिनि जवाबदारनि फयाज़ शाह ऐं हिना शाह जी ज़मानत बाबति एतिराज़ न हुअण वारा काग़ज़ वकीलनि चालाकीअ सां सही कराया। ख़ासर वटि कानून जे जबल जी कटाई वारो फ़ैसिलो। सिंध हाई कोर्ट में चैलेंज। नाले वारे कानूनदान शंकर मेघवार ऐं रामचंद्र अर्जना सिंध हाई कोर्ट मीरपुर ख़ास बेंच में दरख़्वास्त दाख़िल करे छॾी। 23 जुलाई अंगारे ते ॿुधणी थींदी। धुरनि खे नोटिस। लाड़कानी भरिसां हथियार बंदनि जी फायरिंग में हिकु ॼणो क़त्ल। अॼातल हथियार बंदनि इस्पताल खां ॻोठ वेंदड़ ॻोठाणनि मथां सिधी फायरिंग कई। 45 वरनि जो सीतावासी मंठार कलोड़ो गोलियुनि जो खाज बणिजी वियो। वाक़िए बाद लाश इस्पताल मुंतक़िल। दहशतगर्द तंज़ीम तहरीक तालिबान पाकिस्तान मुल्क में दहशतगर्दी लाइ सरगर्म। पाबंदी मड़ियल तंज़ीम जो सरबराह नूर वली महसूद जी दहशतगर्द कार्रवाइयुनि लाइ हिदायतूं ॾियण बाबति काल मंज़र ते अची वई। नूर वली महसूद पाकिस्तान में दहशतगर्द कार्रवाइयुनि लाइ साथी दहशतगर्दनि खे हिदायतूं ॾेई रहियो आहे। बांग्लादेश में शागिर्दनि जे मुज़ाहिरनि दौरान छिकताण वधीक तेज़। मुल्क में कर्फ्यू लागू। फ़ौज तलब। इंटरनेट सर्विस मुअतल। चकरनि में माज वियलनि जो अंग 32 थी वियो। बांग्लादेशी वज़ीर आज़म हसीना वाजिद विगोड़नि जी जांच लाइ अदालती कमीशन जोड़ण जो हुकुम ॾेई छॾियो। इसराइली टैंकुनि जी रफ़ा में ॿीहर अगराई विच ऐं ओतर गज़ा में इसराइली जहाज़नि जी बमबारी। 24 कलाकनि दौरान 50 खां वधीक फ़लस्तीनी शहीद। पनाहगीर स्कूलनि ऐं खेमनि ते हमलनि में गुज़िरियल 10 ॾींहनि में 500 फ़लस्तीनी शहीद कया विया। गॾियल क़ौमुनि में फ़लस्तीनी सफ़ीर गज़ा में जारी क़त्लेआम खे तारीख़ जी बदतरीन नस्लकशी करार ॾेई छॾियो। ऐं वोमेन एशिया कप में भारत पाकिस्तान खे 7 विकेटुनि तां शिकस्त ॾेई छॾी। भारतीय टीम 15 ओवर में 3 विकेटुनि जे नुक़सान ते हदफ़ हासिल करे वरितो।